दरिया खान मरी भरिसां ॻोठ कहकाट मुकमल तौर ते बरसात जे पाणी जी लपेट में अची वियो। अचवञ लाइ रोड रस्ता थोरे फसल मुकमल तौर ते पाणी जी लपेट में हुजण करे हज़ारे रहवासी सख़्त परेशान हाल बणियल। ॻोठ जे मोज़िज़ नवाज़ अली लाशारी, अब्दुल कादिर लाशारी, अरशद लाशारी, अब्दुल रशीद लाशारी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मथां खां ज़मीननि जो पाणी ॻोठनि ॾांहुं नेकाल करण सबबि ॻोठ कहकाट, ॻोठ फतेह खान लाशारी, ॻोठ अरबाब लाशारी, ॻोठ कादिर बख्श लाशारी समेत सवें ॻोठ बरसात जे पाणी हेठि अची विया आहिनि। बरसात जे पाणी सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी लड़पलाण करे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ॻोठ कहकाट समेत सवें ॻोठनि जे हज़ारे रहवासियुनि खे टेंट, राशन, मच्छरदानियूं ॾिनियूं वञनि ऐं इलाइक़े में मच्छर मार स्प्रे करायो वञे।